हकीमन सान होए तहकीमन सान पोशो न कई डबड़ा दारो तुझे दर्द जो हुयो उन्हनि वटि तो में हुई का घटि न त हू त सन्यासी हा सूरजा या अल्लाह ओ मुझा करीम रब जल जलालहू अॼु 13 शावाल साईं वॾेरो मीर मोहम्मद साईं बादशाह वॾेरो इल्ताफ़ साईं बादशाह महबूब जी सलवात पढ़ाई आहे सलवात जे सदके अम्मा बतूल जे सदके अम्मा बतूल जे बचड़नि जे सदके वॾेरो मीर मोहम्मद साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा वॾेरो मीर मोहम्मद साईं खे साईं जे भाउ रुस्तम साईं खे साईं जे बचड़नि पुटनि न्याणियुनि अमड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिन साईं वारनि जे जंहिं छोकिरे जी अॼु मेह शामला को नथी लभे इहा मेह तुंहिंजी अमानत तुंहिंजे सुपुर्द थो कयां तुंहिंजे साम्हूं इहा लभी वञे मौला इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा ओ मौला साईं मोहम्मद यूसुफ नूनारी साईं खे इमाम सजाद जो वास्तो थी क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा ओ मौला साईं मुदस्सर अली साईं मुदस्सर अली मंगी साईं खे वकार अली साईं खे ओ मौला इन्हनि जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरियूं कर इन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा गुलज़ार फुलपोटो साईं जा असां जेके बि हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी जा बेड़ा पार फरमा मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम अल्लाह अम्मा ज़ैनब जो वास्तो थिए अॼु मुंहिंजे ऐं असां जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरियूं फरमा ओ मौला फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि हर मोमिन जे घर लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी